ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इसराइल जो ईरान ते मिसाइल हमलो, इस्फहान एयरपोर्ट ते धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। ज़रियनि मूजिबि इसराइल ईरान जे इस्फहानी एयरपोर्ट ते मिसाइल किराए छॾियो। केतिरनि ई शहरनि में उॾामूं मुअतल थी वियूं। फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो। इस्फहान में धमाकनि जो सबबु साम्हूं न अची सघियो आहे। शाम ऐं इराक़ में बि धमाकनि जा इतला आहिनि। जानी नुक़सान जा इतला न मिली सघिया। ईरान जो चवणु आहे त इस्फहान शहर में एटमी ठिकाणा मुमकिन तौरु महफ़ूज़ आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इसराइल जो ईरान ते मिसाइल हमलो, इस्फहान एयरपोर्ट ते धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया आहिनि। ज़रियनि मूजिबि इसराइल ईरान जे इस्फहानी एयरपोर्ट ते मिसाइल किराए छॾियो। केतिरनि ई शहरनि में उॾामूं मुअतल कयूं वियूं आहिनि, जॾहिं त फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो। इस्फहान में धमाकनि जो सबबु साम्हूं न अची सघियो आहे। शाम इराक़ में बि धमाकनि जा इतला आहिनि। जानी नुक़सान जा इतला न मिली सघिया। ईरान जो चवणु आहे त इस्फहान शहर में एटमी ठिकाणा मुकमल तौरु महफ़ूज़ आहिनि। इसराइल जो ईरान ते मिसाइल हमलो, इस्फहान एयरपोर्ट ते धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। ज़रियनि मूजिबि इसराइल ईरान जे इस्फहानी एयरपोर्ट ते मिसाइल किराए छॾियो आहे। केतिरनि ई शहरनि में उॾामूं मुअतल थी वियूं। फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम फ़ाल कयो वियो आहे, जॾहिं त इस्फहान में धमाकनि जो सबबु साम्हूं न अची सघियो आहे। शाम इराक़ में बि धमाकनि जा इतला आहिनि। जानी नुक़सान जा इतला न मिली सघिया। ईरान जो चवणु आहे त इस्फहान शहर में एटमी ठिकाणा मुकमल तौर ते महफ़ूज़ आहिनि।